काओ दर्जो आहे स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दीनी मदरसा लाड़काणो चओ छा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दीनी मदरसा लाड़काणो हाणे तव्हां टियों दर्जो पढ़ंदा हो हाणे तव्हां हिन साल चौथे में वेंदव टे दर्जे जो इम्तिहान पहिरें खां वठी टे दर्जे इम्तिहान 26 मार्च ते आहे काई तारीख़ ते आहे यानी ईद खां पोइ सभई ईंदव शाबाश वेरी गुड वेरी ताड़ी वॼायो शाबाश शाबाश पुट काओ दर्जो आहे दर्जो ॿियो पढ़ंदा हो स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दीनी मदरसा लाड़काणा ॿियो दर्जो पढ़ंदा हो ज़बरदस्त ॿार ॾाढा भला आया हो हाणे तव्हांखे मां एतिरो ॿुधाए हलां त तव्हांजो जेको इम्तिहान आहे 26 मार्च ते आहे ईद खां पोइ काई कहिड़ी तारीख़ ॿुधाई पुट पास थींदव न पढ़ंदव न ताड़ी वॼायो शाबाश वेरो अस्सलाम वालेकुम वेरो ख़ुशि आहियो तबियत सही आहे रोज़ो बि रखी आया आहियो काओ दर्जो आहे दर्जो ॿियो आहे स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दीनी मदरसा हाणे तव्हांखे मां ॿुधायां त तव्हांजो जेको पको इम्तिहान आहे ईद खां पोइ 26 मार्च ते आहे छा चयईं पुट कोई बि छोकिरो न गुसाईंदो न इम्तिहान में पढ़ंदव न पुट तालीम जारी सारी रखंदव न वेरी गुड ताड़ी वॼायो ख़ुशि आहियो वेही रहो तबियत सही आहे रोज़ा बि रखी आया हो काओ दर्जो आहे टियों दर्जो पढ़ंदा हो माशाल्लाह ज़बरदस्त तमामु क्लास भरियो पियो आहे ऐं पुट तव्हांजो जेको इम्तिहान आहे न ईद खां पोइ 26 मार्च ते आहे छा पुट दीनी मदरसा प्राइमरी स्कूल जो पको इम्तिहान कॾहिं आहे ताड़ी वॼायो शाबाश पुट खे चवां केॾा ॿार आया आहिनि शाबाश वेरी गुड बाबा काओ क्लास आहे टियों दर्जो आहे स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद अली दीनी मदरसा लाड़काणा टियों दर्जो आहे न ॾाढा घणा ॿार आहिनि ताड़ी वॼायो हाणे तव्हांजो जेको इम्तिहान थींदो ईद खां पोइ 26 मार्च ते थींदो ईद खां पोइ 26 इम्तिहान जी तयारी हले थी न पुट वरी बि ताड़ी वॼायो शाबाश कोई बि न गुसाए कोई बि क्लास तव्हां सभई पहिरियों दर्जो पढ़ंदा हो एतिरा ॿार आया हो कहिड़े स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद अली दीनी मदरसा हाणे तव्हांजो जेको इम्तिहान थींदो न पको पोइ तव्हां ॿिए दर्जे में ईंदो उहो थींदो 26 मार्च ईद खां पोइ ताड़ी वॼायो शाबाश शाबाश पुटनि खे चवां शाबाश पुटनि खे चवां वेरी गुड जो आहे काओ दर्जो आहे सभु चओ हे पहिरें दर्जे जो क्लास आहे स्कूल जो नालो छा आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद अली दीनी मदरसा लाड़काणो हाणे तव्हांजो जेको पको इम्तिहान थींदो उहो ईद खां पोइ 26 मार्च ते थींदो ईद खां पोइ 26 ताड़ी वॼायो
सभई पास थींदव न? सभई जो कमु पको आहे न? हे तव्हां ॾिसंदव त पहिरें दर्जे जी दाख़िला आहे, क्लास फुल लॻो पियो आहे, कमरनि जी खोट आहे, कुल 13 कमरा आहिनि। पोइ बि ॿारनि जी इनरोलमेंट ॾिसो त पहिरें दर्जे में केॾी बहितर आहे, ज़बरदस्तु।